सखर मां ख़बर ईंदा हलूं त आल सखर ताजिर इत्तेहाद पारां बिजली जे गैर एलानिया लोड शेडिंग नाजाइज़ बिलिंग ऐं वधंदड़ बिजली अघनि ख़िलाफ़ घंटाघर चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो। इन ई हवाले सां वधीक ॾिसूं था मोहम्मद कासिम मलिक जी हीअ रिपोर्ट। अॼु बिल्कुल सखर में ओवर बिलिंग ऐं लोड शेडिंग ख़िलाफ़ आल सखर ताजिर इत्तेहाद पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त वधीक इन्हनि खां मालूम कंदासीं छा चवणु आहे। साईं, असांजो सभिनीनि खां पहिरियों मुतालबो इहो आहे त हर माण्हूअ खे बिजली ॾियनि। हे इल्ज़ाम हणी साईं इन इलाइक़े में चोरी थी थिए। बाबा चोरी थिए थी, उन चोर खे बिजली तव्हां ई न ॾियो न। उन जे चकर में ग़रीब माण्हुनि खे जेके बिल भरंदा आहिनि उन्हनि जी बिजली कटी थी वञे त वरी उते ई जेको आहे उन्हनि खे सेटिंग था कनि त साईं तूं बिजली न भर न बस असां तोखे हलाए था ॾियूं। त इन ते असां जेको ओवर लोड शेडिंग हुई 16 18 कलाक जी, इन ते असां एहतिजाज कॉल ॾिनीसीं। जेके डिडक्शनियूं हुयूं असांखे शहर मां जेके आवाज़ आई, असांजा दोस्त आया अमर फारूकी भाई जहिड़ा, जंहिं असां हुनजी पुॼाई ॻाल्हि त 90 लख जी डिडक्शन सिर्फ़ु लॻी आहे। उन्हनि जी बि यकीन ॾियानी कराई अथऊं। डायरेक्टर कमर्शियल आहिनि इन्हनि जा, पंहिंजो असद मुग़ल साहब, उन्हनि बाक़ाइदा यकीन ॾियानी कराई आहे। हालांकि पहिरें ॾींहं वफ़द अचनि पिया, मां कंहिंजी का ॻाल्हि तस्लीम न पियो कयां। हिकु त असां वटि रवाज इहो विधल हो साईं, कॉल ॾिनीसीं एहतिजाज जी, बग़ैर जेको आहे सो एहतिजाज जे टेबल टॉक ते ॻाल्हियूं ख़तमु कयूंसीं। अॼु असां ॾेखारियो आहे, हालांकि असां संगत खे पोइ मना कईसीं, जेकी आख़िर में असांखे फोर्स थी त यार तव्हांजा सभु मसइला हल थींदा। असां कुझु दोस्त रोकिया आहिनि, अगरि मसइला हल न थिया, हे ॾिसनि था ऐं ॿुधनि था, भरपूर तरीक़े से एहतजाज थींदो। हम सखर चैम्बर हमेशा जो है वो ताजिर बिरादरी के लिए, छोटे ताजिर के लिए, सनतकार के लिए, और हमारा मेंबर हो या ना हो, हम लोग जो है वो हमारे पास अगर कोई भी कंप्लेन आती है तो हम उसको हल करने की कोशिश करते हैं और अल्हम्दुलिल्लाह हल करते भी हैं। तो ऐसा ही है कि आपने पिछले कुछ 2 दिन से देखा होगा कि लोड शेडिंग में कमी हुई है। ऐसा नहीं है कि पहले जो 1-2 दिन पहले जो जिस तरीके से लाइट का जो है वो एक दौरानिया चल रहा था कि 1 घंटा जो है वो लाइट आ रही थी और 1 घंटा जा रही थी, तो अब ये है कि बेहतरी जो है वो आना शुरू हो गई है और अल्हम्दुलिल्लाह आप आने वाले दिन में देखेंगे मज़ीद और इसमें जो है वो बेहतरी आना शुरू हो गई। हाँ, लोड शेडिंग जे एहतिजाज जेको आहे लोड शेडिंग जे करे असांजो अॼु एहतिजाज असां कॉल ॾिनीसीं। उन में असांखे जेके सेप्को जा ज़िम्मेदार ऑफिसर्स आहिनि उन्हनि असां सां जेको राब्तो कयो आहे ऐं असांखे यकीन ॾियानियूं बि करायूं आहिनि। तंहिंजे करे अॼु असांजो हिन एहतिजाज खे असां मुख़्तसर कयोसीं। इंशाअल्लाह असांखे यकीन आहे त उहे असांजा जेके मसाइल आहिनि उन्हनि खे वेही करे हल कंदा, जाइज़ मसाइल जेके असांजा आहिनि। जी एहतिजाज कंदड़नि ऐं आवाम जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, संदन इहो चवणु हो त लोड शेडिंग ऐं ओवर बिलिंग खे ख़तमु करे ऐं आवाम खे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद कासिम मलिक, अवामी न्यूज़ सखर। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।